ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 85 जे बे भाग में ॾिठो त श्री वासुदेव जी जी स्तुति करण ते भगवान तमाम प्रसन्न थियनि था, उन्हनि के आशीर्वाद भी ॾियनि था। तंहिं बाद माता देवकी उन्हनि के चवे थी त जीअं तव्हां पंहिंजे गुरु सांडी पुनीअ जो पुटु आणे ॾिनो हो, तीअं ई मूंखे मुंहिंजा 6 पुट मोटाए ॾे। जंहिं ते उन कथा में पाण ॾिठो त कहिड़ी रीत भगवान श्री कृष्ण पंहिंजी माता खे 6 पुट मोटाए ॾिए थो ऐं उहे उन ई वक़्तु पंहिंजे देवलोक ॾांहुं हलिया वञनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 86 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे सुभद्रा श्री कृष्ण जी भेण खे अर्जुन जो ज़बरदस्तीअ सां खणी वञणु। सभई चओ जय श्री हरि। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, जियां अर्जुन जो वियांव श्याम सुंदर जी भेण सुभद्रा सां थियो हो, सा कथा तोखे ॿुधायां थो, तूं चित लाए ॿुध। द्रौपदी कुंती माता जी आज्ञा सां युधिष्ठिर ऐं ॿियनि संदसि भाइरनि जे गॾियल स्त्री थी रहण लॻी। नारद मुनि अची राजा युधिष्ठिर ऐं ॿियनि खे चयो, स्त्री ऐं धन वास्ते पिता ऐं पुटनि ऐं भाइरनि में हमेशा झगड़ा थींदा अचनि था। तंहिं करे मां हिकिड़ी तजवीज़ तव्हांखे ॿुधायां थो, जंहिंजे करण सां तव्हां 5 ई भाइरनि में द्रौपदीअ तां कॾहिं बि पाण में जहिड़ो न थींदो। इहो ॿुधी युधिष्ठिर ऐं ॿियनि चयो, हे मुनिनाथ, जेके तव्हां फरमाईंदा सो असां कंदासीं। इहो ॿुधी नारद मुनि चयो त हिकिड़े वरीअ में 365 ॾींहं थियनि था। तव्हां 5 ई भाइर 72 ॾींहंनि जो वारो ॿधी हिन प्रण सां त द्रौपदीअ वटि त जेकॾहिं हिकिड़े भाउ जे वारे ते ॿियो भाउ फ़क़ति द्रौपदीअ जे महल में वञे त वञण वारो 12 वरियनि ताईं बनवास करे। इहा ॻाल्हि नारद मुनीअ जी 5 ई भाइरनि मञी ऐं अहिड़ी तरह द्रौपदीअ खे पाण वटि रहाइण लॻा। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो संजोग थियो जो धनुष्य बाण अर्जुन जो राजा युधिष्ठिर जे महल में रखियो हो ऐं द्रौपदी बि उहो वक़्तु राजा युधिष्ठिर जे महल में हुई। तंहिं वक़्तु अधु राति जो हिकिड़े ब्राह्मण अची अर्जुन खे चयो त मुंहिंजूं गायूं चोर चोराए वञनि था, से वठी ॾियो। इहो ॿुधी अर्जुन वीचार कयो त जेकॾहिं हिन वक़्तु राजा युधिष्ठिर जे महल में पंहिंजो धनुष्य बाण खणणु वञा थो त 12 वरियनि ताईं बनवास करणो पवंदो, पर जेकॾहिं चोरनि खां गायूं नथो छॾायां त धर्म नथो रहे। तंहिं करे धर्म वञण खां वन में वञणु चङो आहे। प्यारा भक्तों, इहो वीचार करे अर्जुन उन ई वक़्तु राजा युधिष्ठिर जे महल में वञी पंहिंजो धनुष्य बाण खणी आयो
ऐं चोरनि खे मारे ब्राह्मण खे गायूं आणे ॾिनाई। सुबुह जो पंहिंजे अंजाम मूजिबि सन्यासी रूप धारे जंगल में हलियो वियो ऐं तीर्थ यात्राऊं कंदे द्वारिकापुरी में अची ॿुधो त सुभद्रा वासुदेव जीअ जे धीउ महासुंदरी जा वियांउ जे लाइक़ु थी आहे, तंहिंजो वियांउ बलदेव जी दुर्योधन सां करणु चाहियो थे, पर श्याम सुंदर जी मर्ज़ी मूं खे ॾियण जी आहे। इहो ॿुधी अर्जुन चयो त वियांउ उन साण थिए हा त तमामु सुठी ॻाल्हि हुई। जॾहिं अर्जुन उन उमेद ते 4 महीना पाण खे सन्यासी वेस में लिकाए राज मंदिर वटि मृगशाला विछाए वेठो, तॾहिं द्वारिका वासियनि उन खे महापुरुष ॼाणी पंहिंजे घर भोॼन खाइण वास्ते वठी वञण लॻा। इहो ॿुधी बलराम जी बि उन खे हिकिड़े ॾींहुं राजमहल में घुरायो ऐं चरण धोई ॾाढे प्रेम सां 36 क़िस्मनि जा भोॼन खाराया। जीअं अर्जुन सुभद्रा मृग नैनीअ खे ॾिठो, तीअं उन चंद्रमुखीअ ते मोहिजी उन जे मिलण वास्ते देवता ऐं पित्र मञाइण लॻो। सुभद्रा बि अर्जुन जे रूप ते मोहिजी दिलि में चयो त हीउ सन्यासी न आहे पर को राजकुंवर आहे। परमेश्वर मूंखे इहो पति ॾे हा त चङो हो। श्याम सुंदर अंतर्यामी जे अर्जुन पंहिंजे भगत सुभद्रा पंहिंजी भेण जे मन जो हाल ॼाणी इहा मर्ज़ी थी त सुभद्रा अर्जुन खे ॾिनी वञे, पर उन बलराम जे लिहाज़ खां इहा ॻाल्हि ज़ाहिर करणु मुनासिब न सम्झी। कृष्ण हिकिड़े ॾींहुं कथा ॿुधण जे बहाने सां अर्जुन वटि वियो। अर्जुन त्रिभुवन पतिअ खे ॾाढे आदर भाव सां विहारे वेनती कई त हे दीनानाथ, मूंखे सुभद्रा सां वियांउ करण जी ॾाढी ख़्वाहिश आहे। जीअं तव्हां मुंहिंजा ॿिया सभु मतिलब पूरा कंदा आया आहियो, तीअं दयाल थी इहा मुराद बि पूरी करियो। इहो ॿुधी द्वारिकानाथ चयो त हे अर्जुन, तूं थोरा ॾींहं हिते रहो। शिवरात्रिअ जो सभई नंढा वॾा द्वारिकावासी सुभद्रा समेत रेवत पर्बत ते श्री महादेव जीअ जे पूजा करण वास्ते वेंदा। उन वक़्तु तूं बि मुंहिंजे रथ ते चढ़ी उते वञिजे ऐं वज मिलंदे ई सुभद्रा खे रथ ते चाढ़े रथ भॼाए हस्तिनापुर हलियो वञिजे। जेकॾहिं को लड़ाई करे त तूं बि उन सां विड़ज, उन करे मां न कावर बस। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 86 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।